अरे हाशिम, मूंखे तव्हां अहिड़ी कॾहिं बि उमेद न हुई त तूं पंहिंजे ॻोठ मां हिते असांजे ॻोठ अची एॾो वॾो कतु कंदे। हा सवाल मूं को बि गंद नाहे कयो। उहा मुंहिंजे भेण जी न्याणी आहे। मां चाहियां थो त हूअ बाक़ी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे। जेकॾहिं न्याणियुनि जे ख़ुशियुनि जो सोचणु गुनाह आहे त इहो गुनाह मूं कयो आहे। अरे रे, सॼे राज भाग जे साम्हूं फ़ैसिलो थी चुको आहे। उन फ़ैसिले में तूं बि आहीं ऐं उन फ़ैसिले में तुम्हारी भाणे जी मुंहिंजी सौट जे नाले थी चुकी आहे, उनजे नाव जी वणवा बि खाई चुकी आहे। इहा ख़बर तोखे न आहे? तुंहिंजे सोट हिदत जी शादी थियल आहे, सो बि बदे में ज़बरदस्ती तव्हां निकाह कयो। हाणे तव्हां ॿीहर असां सां ज़बरदस्ती करणु चाहियो था। इहो करणु मां न ॾींदुसि। तूं रोकींदड़? हा, असांखे तूं रोकींदे? यादि रख हाशिम, मुंहिंजो सौट जी इज़त तां लहे नथो, न इन ॻाल्हि खे छॾे थो, हो कोन मुड़ंदो। जेकॾहिं एॾी छोकिरी जी शादी तो पंहिंजे पुट सां कराई त पोइ हैदर या असांजे हथों तुंहिंजे पुट खे बि केरु कोन बचाए सघंदो ऐं पोइ जेको नुक़सानु थींदो उनजो तूं पाण ज़िम्मेवार हूंदे। इन करे वरी बि चवां थो त सोचे सम्झी क़दम खणजांइ। मुंहिंजो कमु हो तोखे ख़तरे खां आगाह करणु। हाणे जेकॾहिं को बि नुक़सानु थिए थो त उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। निकुर निकुर था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।